समाजी सुफ़ियाणी ऐं रूहानी जमायत अंजुमन गुलामाने कलंदर वेलफेयर सिंध पाकिस्तान जा सरवाण साईं सैयद गुलाम हैदर शाह कलंदरी उमिरि जी सआदत हासिल करे कुनरी पहुची विया, जिते जमायत जे माण्हुनि ऐं इलाइक़े वासियुनि पारां साईं सैयद गुलाम हैदर शाह कलंदरी जो गर्मजोशी सां इस्तक़बाल कयो। अजरकूं, लौंगियूं ऐं गुलनि जा हार पाराया विया। तफ़सील मूजिब समाजी सुफ़ियाणी ऐं रूहानी जमायत अंजुमन गुलामाने कलंदर वेलफेयर सिंध पाकिस्तान जा सरवाण साईं सैयद गुलाम हैदर शाह कलंदरी पंहिंजे कलंदरी काफ़िले सां गॾु उमिरि जी सआदत हासिल करे पंहिंजे आबाई शहर कुनरी पहुता, जिते ख़ानकाहे आशियाना कलंदरी बुस्तान कुनरी ते संदुनि ऐं कलंदरी काफ़िले में शामिल माण्हुनि जो गुलनि जी वर्खा सां शानदार इस्तक़बाल कयो वियो। जॾहिं त कलंदरी काफ़िले में सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि सां तालुक़ रखंदड़ 51 मर्द ऐं 36 औरतूं शामिल हुयूं, जॾहिं त कलंदरी काफ़िले मके पाक, मदीने पाक, ताइफ़, बदर ऐं इर्द गिर्द जूं ज़ियारतूं पिणु कयूं। रिपोर्ट डॉक्टर एम लाल वाघाणी, डिविज़नल ब्यूरो चीफ, उमरकोट।